अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासीन का पेश आए ADFLO जी रिपोर्ट। गड़ियासीन के भरसा गोठ धनी बख्श ताजे जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 3 सालन का बंद है। ॿारनि जी तालीम तबाह। ॻोठाणनि बशीर अहमद ताजे जो सोनो खान सभायो ऐं प्यारो ताजे जो पारां बंद पियल स्कूल खोले उस्ताद मुक़रर करण जो मुतालबो। ऑफिसर आओ कहे वो बस वही मुझे चवनी पड़ रहा है।